तो वॾी ग़लती कई, रावल खे अधु मोह छॾे छॾी। पर ही जाबरी हा ग़लती न कंदो। फथ खाए मारींदासींसि। जैसे ताईं चाकर खान बंगले में साह न ॾींदो न, तेसे ताईं चाकर खान मां हथ ई कोन कढंदासीं। दादा जॾहिं समूरा शैतान मरी वेंदा न, उते बि अमन हूंदो। समूरा शैतान मारण त चाकर खान जे वस जी ॻाल्हि बि नाहे। बाक़ी जेको ज़ाहिर थी सो त सिधो सौ मारियो। बाक़ी बचंदा आहिनि रोंडे जहिड़ा ठोका। से त ख़बर अथई पंहिंजी जान बचाइण ते भले साईं ते बि कसम खणी वेंदा। हाणे तूं ई ॿुधा त जेके भले साईं ते कसम खणनि उन्हनि खे चाकर खान छा कंदो? अदा चाकर खान जे साम्हूं समूरी हक़ीक़त अची वई आहे। सावलो उनखे समूरो सच ॿुधाए छॾियो आहे। त पोइ तूं ज़िंदगी जेरी अदा मां रुगो अकेली न मरंदसि। इहा ॻाल्हि यादि रख त असां सभु गॾु मरंदासीं।